नाज़रीन अहम ख़बर खे ॾियूं। बुकेरा शरीफ में धरती टीवी रिपोर्टर मोहम्मद अमीन नूड़ियो ते कवरेज दौरान डिवाइस होल्डरनि पारां तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। मुस्तहिक औरतुनि जे पैसनि मां 2000 कटौती कंदड़ डिवाइस होल्डर पारां सहाफ़ी ते तशद्दुद कयो वियो आहे। मुतासिर सहाफ़ी मूजिब जावेद देशक, महताब हादी बख्श, मंगणहार ऐं ॿियनि कवरेज दौरान तशद्दुद कयो आहे। हुन चयो त पुलिस रिश्वत एवज़ जाबदार ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे करे रही। आगाह कयूं पिया। बुकेरा शरीफ में धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अमीन नूड़ियो ते कवरेज दौरान डिवाइस होल्डरनि पारां तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। मुस्तहिक औरतुनि खे पैसनि मां 2000 कटौती कंदड़ डिवाइस होल्डर्स पारां सहाफ़ी ते तशद्दुद कयो वियो आहे। मुतासिर सहाफ़ी मूजिब जावेद देशक, महताब हादी बख्श, मंगणहार ऐं ॿियनि कवरेज दौरान तशद्दुद कयो आहे। हुन चयो आहे त पुलिस रिश्वत एवज़ जाबदार ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे करे रही। आगाह कयूं पिया। बुकेरा शरीफ में धरती टीवी रिपोर्टर मोहम्मद अमीन नूड़ियो ते कवरेज दौरान डिवाइस होल्डरनि पारां तशद्दुद जो निशानो बणायो आहे। मुस्तहिक औरतुनि जे पैसनि मां 2000 कटौती कंदड़ डिवाइस होल्डरनि पारां सहाफ़ी ते तशद्दुद कयो वियो।